बनू लग डबू मोरी खां मवाली मोरी ताईं क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां लिंग साड़ींदड़ निटहण उस में सिंध दुश्मन तकरारी कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ 8 किलोमीटर पैदल लॉन्ग मार्च कयो वियो। दरिया ख़ातिर झेड़ो आहे, पाणी ख़ातिर झेड़ो जा नारा हया विया। आसपास जे रहंदड़ हज़ारे माण्हुनि शिरकत कई। हर तरफ़ गुलनि जी वर्खा सबीलूं लॻाई वियूं। मार्च में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि, सहाफ़ी, शागिर्दनि, उस्तादनि, शाइरनि, अदीबनि, आबादकारनि ऐं भरपासे रहंदड़ आम माण्हुनि हज़ारनि जी तादाद शिरकत कई। रैली जी अॻवानी क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी तर्जुमान कामरेड अशरफ पलीजो, कुनल सोलंकी, ज़ैन सुमरो ऐं ॿियनि कई। रैली में शरीक माण्हुनि दरिया ख़ातिर झेड़ो आहे, पाणी ख़ातिर झेड़ो आहे ऐं ॿियनि हुकूमती पॉलिसियुनि ख़िलाफ़ जज़्बाती नारा हया। जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठाणनि तरफ़ां शदीद उस ऐं गर्मी में ईंदड़ रैली जे शरीक माण्हुनि ते गुलनि जी वर्खा कंदे रस्ते में थधे पाणी जूं सबीलूं लॻायूं। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त वफ़ाक़ी सरकार सिंधु दरिया ते 6 केनाल अॾे सिंध खे रेगिस्तान बणाइण चाहे थी, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिननि चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी ज़मीननि ते वालार खे सिंध जो माण्हू मुज़ाहिमत सां नाकाम बणाईंदो। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि पाणी न वञण सबबि समुंड जो खारो पाणी अॻिते निकिरी आयो आहे। सामुंड सिंध जी लखे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन गिड़काए वियो आहे। दरिया ख़ातिर अज दरिया ख़ातिर अज दरिया ख़ातिर अज पानी ख़ातिर अज पानी ख़ातिर अज धरती ख़ातिर अज वसीलन ख़ातिर।